कामयाब कंदा रहंदासीं। उहे साॻा ई माण्हू ईंदा, पंहिंजो कमाए घर भरींदा, पंहिंजा बंगला ठाहींदा, सुठियूं गाॾियूं वठंदा। असांजा ग़रीब बच्चा हिकिड़े सरकारी स्कूल में नथा पढ़ी सघनि, उते का सहूलियत कोन्हे। बिल्कुलु साईं। असां इहो अवाम खे फ़ैसिलो करिणो आहे त असां जेको सॼी ताक़त अवाम आहे। बिल्कुलु साईं। सॼी अवाम ताक़त आहे। हीअ छा आहे न, पर अवाम ख़ुदि ताक़त थी हिकिड़ी कमज़ोर थी वेठी आहे, त पोइ हिकिड़ो माण्हू छा करे सघे थो। उन अवाम जिथे 22 करोड़ अवाम आबादी आहे पाकिस्तान जी, उते हिकिड़ो माण्हू या ॿ माण्हू छा करे। बिल्कुलु साईं। हिते जथा खपंदा ऐं इनकलाब जी ज़रूरत आहे। इनकलाब अचे, हा, पोइ तव्हांखे हक़ मिली सघे थो, हक़ तलफ़ी बि थी सघे थी। ईअं ज़ुल्म थींदो रहंदो, तव्हांखे सहणो आहे, सहो जेसि ताईं सही सघो था। बिल्कुलु साईं। ऐं इहो शऊर तॾहिं ईंदो जॾहिं असां गॾु थींदासीं। ऐं मां इहो सम्झां थो त साईं नूर ज़हूर साहिबु जेको इनकलाब आणण जे लाइ हीउ ड्रामो लिखियो हुयो, ऐं हीउ जेको आख़िरी सीन हुयो उन जे करे ई जीअं असांजी जेका हीअ सुतल क़ौम आहे उहा जागे। पर जेके कलमकार आहिनि या तो असां अदाकार आहियूं साईं, इहो कोशिशि कंदा आहियूं त हीअ क़ौम जागी पए, पर जागे ई कोन थी। छा आहे न त हाणे जेके गुज़री असां पंहिंजे नसलनि जे लाइ सोचूं। जी। जेको असांजो नंढो नसुल अचे थो, उनमें हिकिड़ो सीन हुयो, हिकिड़ो नंढड़ो छोकिरो, सॼे ॻोठ मां हिकिड़ो ई नंढड़ो छोकिरो आहे जेको नारे जो जवाब बि ॾिए थो ऐं इनकलाब जी ॻाल्हि बि करे थो। उहो नंढड़ो ॿार आहे, नंढड़ो ॿार। हाणे उहो पाण इहो जेको नंढड़ो ॿार आहे, असांजे सिंध जो जेके बि नंढड़ा ॿार आहिनि, हाणे सुठी तालीम हाणे उन्हनि खे मिले थी, सुठी तरबियत मिले थी ऐं सुठे ज़हन सां हाणे सुठी बाक़ाइदे असां मेरिट जे हिसाब सां अचूं था। बिल्कुलु साईं। असांजो मेरिट ख़राबु न करनि बसि। असांखे जेको ईंदड़ नसुल आहे, असां उन्हनि खे अहिड़ी सिख्या ॾियूं जीअं यार सुभाणे असांजो मुल्क ई, असांजो घर जेको आहे पाकिस्तान, असांजो सिंध महफ़ूज़ रहे। असां ग़ुलामी जेको आहे न, ख़ुदा कंहिंखे नसीब न करे। बिल्कुलु साईं। ग़ुलामी जेको आहे न, जेके असांजा वॾा ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारे आया आहिनि न, उन्हनि खे ख़बर आहे त ग़ुलामी छा थींदी आहे। पर असां ग़ुलामी ॾिसो कश्मीर वारनि खां पोइ ॾिसो न, हाणे फ़लस्तीन में वॾो ज़ुल्म थिए थो पियो, जंहिंजी असां खुलियल लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं। ॾिसो था त यहूदी उते पंहिंजो क़ाबिज़ थिया वेठा आहिनि, नंढड़नि ॿारनि खे वॾनि खे मारनि था पिया। को इंसाफ़ कोन्हे। केरु आहे? दुनिया पूरी में इंसाफ़ ख़तमु, पूरी दुनिया में जेको चवंदा आहिनि साईं समाजी तंज़ीमां ऐं हक़ूक़ वारियूं तंज़ीमां किथे आहिनि जेके ॿारड़ा नंढड़नि ॿारनि खे बमनि सां उॾारीनि था पिया। पर मक़सदु इहो आहे त हीउ असांजो घरु आहे, असां पंहिंजे घर खे त सुहिणो कयूं। बिल्कुलु साईं। असांखे पंहिंजे घर खे, पंहिंजे घर जा फ़र्द ई सुहिणो कंदा आहिनि। बिल्कुलु। हिकिड़ो घरु आहे न, उन खे जेकॾहिं सफ़ाई कंदासीं, ॿुहारी ॾींदासीं, अछो पुछो कंदासीं, धोईंदासीं, उनमें सुठो फर्नीचर रखंदासीं, स्टैंडर्ड सां वेहंदासीं, साफ़ कपिड़ा पाए वेंदासीं, त उहो असांखे घरु सुहिणो चमकंदड़ नज़र ईंदो। पर जंहिं असां जेकॾहिं पंहिंजे उन घर में गंद किचिरो कंदा वञूं, त इहो गंद किचिरो आख़िर हिकिड़ी बदबू अहिड़ी पैदा कंदो जेको वबा वारियूं बीमारियूं पैदा थींदियूं, जंहिंमें असां पाण ई मरी वेंदासीं। बिल्कुलु। ईअं सम्झो त असां सिंध जे अंदरि पाण गंद पैदा कयूं था। मुआशिरो बदबू इहो अॻिते हली करे असां इन पंहिंजी धप में पाण मरी वेंदासीं। बिल्कुलु साईं। इहो त मां चवां थो त नूर ज़हूर जेको कुझु लिखियो आहे सही लिखियो आहे। ऐं माण्हुनि खे जेकी चिड़ अचे थी इहा बहितर आहे त ज़ालिम मरणु घुरिजे हा, ज़ालिम मरणु घुरिजे हा। इहो त असां तव्हां कमेंट्स वठणु चाहियूं था त तव्हां जेको हाणे चओ था न त इहो मज़लूम न मरे न, ज़ालिम मरे न। हाणे मां इहो चवां थो त तव्हां सभु इहो फ़ैसिलो कयो त इन्हनि ज़ालिमनि खे असां गिरेबाननि को वठी उन गिरफ़्ट में आणियूं, जो इन्हनि सभु गॾु थी। जी साईं। हिकिड़े जो कमु न आहे। बिल्कुलु साईं। सभु गॾु थी करे इन्हनि जे गिरेबाननि को वठी इन्हनि को हक़ वठूं त तव्हां असां सां, असांजे सिंध सां, असांजे पाकिस्तान सां छा कयो आहे। ऐं तव्हां ई असांजे मुल्क जा दुश्मन हो। ॿाहिरें दुश्मन सां विढ़ण खां पहिरियों असां पंहिंजे घर जे अंदरि जेके दुश्मन आहिनि उन्हनि सां त असां उन्हनि खे त सुञाणियूं न। हा, ॿियो साईं, मां उन नंढड़ो जेको ॿारु हुयो जंहिंखे एॾो शऊर हुयो, मां चवां थो त हिन मुआशिरे जे मुंहं ते थप हणी वियो आहे त तव्हां सुतल क़ौम आहियो ऐं जागो नथा। हीउ एॾो कैरेक्टर ज़बरदस्त हुयो ऐं मां उन ॿार खे सलाम कयां थो जंहिंमें एॾो शऊर हुयो, नंढड़ो ॿारु थी करे ऐं हुन एॾी ज़बरदस्त अदाकारी बि कई ऐं हिन मुआशिरे खे जॻाइण जी कोशिशि कई। ॾिसो न, जॾहिं किथे वेठा हूंदा आहियूं न त किथे का
अहिड़ी ॻाल्हि अची वेंदी आहे न हक़ तलफ़ी जी, जी साईं, हक़ जी, सच जी, तो इंसान जो दिलि हर कंहिं जो घुरंदो आहे त यार हिते हक़ थियणु घुरिजे, हिते नाहक कंहिं सां न थियणु घुरिजे। इहा दिलि घुरंदी आहे, पर दिलि घुरण सां गॾु हिमत बि हूंदी आहे इंसान में। बिल्कुलु साईं, सम्झे न, जेको माण्हू मौत को डिॼे त मूंखे मौत ईंदी, छा मरणो न आहे छा? बिल्कुलु साईं, मां चवां थो हिकिड़े ॾींहुं मरणो आहे, जंहिं ॾींहुं मौत अचणी आहे, इन मौत को डिॼणु न घुरिजे। मौत को जेको डिॼंदो को सही फ़ैसिलो करे न सघंदो, छो जो हुनखे ख़ौफ़ हूंदो मां मथां मरी पवां। मरी पवां त छा थींदो, तूं मरणो न आहे छा? बिल्कुलु क़ुर पाक में ज़िक्र थियल आहे त इंसान आख़िर मूं वटि इहो वापसि ईंदो, उनखे मौत जो मज़ो चखणो आहे। पोइ तव्हां उन मौत को चओ था टिजो, तव्हां टिजो था त मथां मूंखे मारे विझनि, या मूंखे मारे विझंदा त पोइ छा थींदो? पोइ छा थींदो? मुल्क बाबा वली नबी ऐं वॾा वॾा बेनज़ीर जहिड़ा लीडर जेके आहिनि, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जहिड़ा लीडर जेके आहिनि, उहे बि असांजे मुल्क मां हलिया विया। मुल्क हले थो न, जंहिंजे करे ही काइनात बाबा असां जेकॾहिं मरी पियासीं त असांखो सवाइ बि पाकिस्तान या सिंध हली पवंदो। बिल्कुलु साईं, जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खां सवाइ जेकॾहिं पाकिस्तान अॼु बि हले थो त असांखो सवाइ बि हली पवंदो, पर हिमत न हारो त असांखे मौत अची वेंदी। हाणे असांजी सिर्फ़ु छा आहे त ख़ौफ़ तारी थियल आहे असांजी अवाम ते। हिन ड्रामे में असां सिर्फ़ु मैसेज इहो ॾिनो आहे त अवाम में इहो शौर पैदा थिए। असां कंहिंखे नथा चऊं त हीउ ज़ालिम आहे या मां ज़ालिम, जेकॾहिं मां ज़ुल्म कयां थो न, मुंहिंजे गिरबान को वठे नथी। बिल्कुलु साईं, जेकॾहिं ॿियो को ज़ुल्म करे थो, तुंहिंजे गिरबान को वठण जी असां में हिमत हुजे, बिल्कुलु ख़ौफ़ न हुजे त असांखे यार सुभाणे छा थींदो, इहो न ॻाल्हि न सोचे। बसि सिर्फ़ु इहो आहे त असांखे ख़ुशी थी आहे इन ड्रामे जे वाइंड अप को माण्हुनि खे चिड़ लॻी आहे त इहो ज़ालिम छो बचियो आहे। बिल्कुलु साईं, इहा बि असांखे ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त नूर ज़ौन जेको लिखियो आहे उहो सही लिखियो आहे। महिरबानी, लख कुर्ब साईं, अवां जो महिरबानियूं, अवां असांखे टाइम ॾिनो। ऐं दोस्तनि खे हाणे मालूम थी वियो हूंदो त हिन ड्रामे जो वाइंड अप कहिड़े तरीक़े सां थियो ऐं छो ईअं वाइंड अप कयो वियो। हाणे फ़ैसिलो अव्हांखे करिणो आहे त अव्हां हाणे बि जाॻंदो या ईअं सुतल रहंदो। इन ते पंहिंजे अली हसन चढ़ड़ खे ॾींदा इजाज़त। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।